जिए लतीफ़, जिए शाह सचल सामी जी ॿोली। नओं न्यापो जी प्रोग्राम में मारवड़ा ऐं माघ प्रोग्राम सां मां अवां जी ख़िदमत में वीना श्रृंगी हाज़िर आहियां। अॼु जी प्रोग्राम में सचल साईं जे दरगाह ते दराज़नि ते असीं प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं ऐं सचल साईं जा कुझु बैत बि अवां सां वंडींदासीं। इन खां अॻु मारवड़ा ऐं माघ जी कड़ीअ में असां जेके प्रोग्राम पेश कयासीं, साध बेले ते पहिरियों प्रोग्राम पेश कयोसीं, उन बाद जेको आहे मोहन जे दड़े ते शहर जो दिलनि में आबाद, तंहिंखां पोइ भिट शाह ते असां प्रोग्राम पेश कयोसीं। उन्हनि खे बेहद साराहे वियो ऐं असांजा जेके नवां सब्सक्राइबर आहिनि उन्हनि जी दिलि जे गहराइनि सां असीं आजिया कयूं था। उन्हनि खे अर्ज़ु आहे त इहे गुज़िरियल कड़ियूं ज़रूरु ॾिसनि। हेॾे ताईं यूट्यूब ते असां 72 वीडियोज़ जेके आहिनि अपलोड कया आहिनि। नओं न्यापो जी गुज़िरियल प्रोग्राम महाशिवरात्रि जे प्रोग्राम ते ऐं इन खां अलावा औरतुनि जे आलमी ॾियारे जे सिलसिले में जेको असां प्रोग्राम पेश कयोसीं, उन्हनि खे हिंद सिंध ऐं विलायत जे केतिरनि सॼणनि साराहियो आहे। दिलि जी गहराइनि सां उन्हनि जा थोरा प्रोग्राम पसंदि करण जे लाइ मां थोराइती आहियां। आलमी ॾियारे जे सिलसिले में जिन लेखकाउनि ताउन कयो, डॉक्टर इरफाना मल्लाह जो, शुगुफ्ता शाह जो, हमीदा काज़ी साहिबा जो ऐं शालिनी सागर जो, अवां जो साथ ऐं सहकार असां सां रहियो। ऐं हींअर अॼु जी हिन सिलसिले खे असां अॻिते वधाए रहिया आहियूं, पेश करे रहिया आहियूं मारवड़ा ऐं माघ प्रोग्राम में सचल साईं जे दरगाह दराज़नि ते ख़ासि प्रोग्राम। शायर मुंहिंजे सिंध जा सूफ़ी ऐं समरस, शाह सचल सामी ॿुधल रूहल गुल बेकस, बेदिल ऐं बेवस ओ दलपत सांगी ॿिया घणा ओ नामून खां विसरने सिंध जा नज़ारा, भाई नामून खां विसरने सिंध जा नज़ारा। सकर साध दे लो, सकर साध दे लो, हाँ सकर साध दे लो, सकर साध दे लो। सिंधु जा किनारा, ओ सिंधु जा किनारा, भाई नामून खां विसरने सिंध जा नज़ारा, ओ नामून खां विसरने सिंध जा नज़ारा। जिए लतीफ़, जिए शाह सचल सामी जी ॿोली। नओं न्यापो जी मारवड़ा ऐं माघ प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। देस सचल दा शहर दराज़ा मक्का ना मुल्तान, सचल सरमद जे दराज़नि जी दरगाह ते सजदो करण जो मौक़ो मिलियो। इन जो अखियुनि ॾिठो अहबाल ऐं सचल साईं जा कुझु कलाम अवां जी ख़िदमत में पेश कंदसि। पंहिंजे शाइरीअ ज़रिए सचल इंसान खे बेदार ऐं सुजाॻ कयो आहे। इश्क थी इंसान आयो सैलानी सुपरी, सूरत में आदम जे आदम दम महान, सचो तूं सुल्तान सतगुर सच सुणायो। ईश्वर अल्लाह ऐं सर्ग नर्ग जे हुजण वारा अक़ीदा, इन्हनि अक़ीदनि सां समाजी क़ाइदनि कानूननि मां जुड़ियल मत ऐं मज़हब इंसानी जे सोच जे बुनियाद ते उसरिया ऐं नुसरिया आहिनि। ॾाहनि इन्हीअ सच खे पखेड़ण जो कमु कयो आहे। सचू साईं हिकिड़ो नाहे शक गुमान। सचल साईं मुर्शिद शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरी ऐं शख़्सियत खां मुतासिर हा, त ॿिए तरफ़ लतीफ़ साईं जो मथिस महर जो हथ बि रहियो। सचल साईं पाण खे मज़हबनि जे बंधननि खां आजो रखियो। ॾिस इश्क जो इंसाफ़ सभई मज़हब कयूं माफ़, मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया,
शेखी पीरी बुज़ुर्गी बेहद भुलाया। के निमाज़ूं पढ़न निबड़ी किन मंदर बसाया। के निमाज़ूं पढ़न निबड़ी किन मंदर बसाया। ओड़ो की न आया अकुल वारा इश्क के। या वरी फरमाइनि था जोई आहियां सोई आहियां हिंदू मोमिन नाहियां। नामे सुन्नी नामे शिया नामे सुन्नी नामे शिया सैद किए सॾाया। देस सशलदा शहर दराजा मक्का ना मुल्तान। सचल साईं हक़ ऐं इंसाफ़ जो नारो बुलंद कयो। सघा तरफ़ां मुनक़िद कयल सचल साईं बैनुल क़ौमी कांग्रेस में पेपर पढ़ण ऐं शेख अयाज़ जी सिदारत में मुशाइरे में शिरकत करण जो कराची में मौक़ो मिलियो। न सिर्फ़ इहो पर सचल कांग्रेस जे 8हें इजलास में सचल साईं ते पब्लिश थियल मक़ालनि जे किताब सचल सारो सस्त उन जे रूनमाई करण जो बि शरफ़ता थियो। नवाज़ अली शौक़ साहब चयो असांजी ख़्वाहिश आहे त इहो किताबु अव्हां रिलीज़ कयो। मूं लाइ इहा वॾी हिमत अफ़ज़ाई वारी ॻाल्हि हुई। इन नींढ ते फ़ख़ुर सां गॾु मन में फ़िकर बि पैदा थियो त दानिश्वरनि ऐं महक़ूक़नि जा अक़ीदत ऐं महिनत सां लिखियल मक़ालनि ते आधारित किताब जेको डॉक्टर नवाज़ अली शौक़ नूर निचोए सचल सारो सच किताब मरतब कयो आहे इन सां इंसाफ़ करे सघंदसि। सचल सारो सच किताब जो पेश लफ़्ज़ जनाब इमदाद मोराई उन वक़्त जे सेक्रेटरी इतलात जो लिखियलु आहे। पाण विञाए पाण ॻोल्हे लहिज पाण पाण विञाए पाण ॻोल्हे लहिज पाण पाण मंझाई पाण खे पवंदे ॼाण सुञाण। डॉक्टर नवाज़ अली शौक़ उन वक़्तु कराची यूनिवर्सिटी में सिंधी शोबे जा चेयरमैन हुआ। तिन ही किताब सगा जे सुञाण साथियुनि जे नाले मंसूब कयो आहे। केचा आयो काफ़िलो साथ धणी सरवान केचा आयो काफ़िलो साथ धणी सरवान जहिड़ो पुनू पाण तहिड़ी सटा साथ जी। दराज़नि जे दरगाह जे नीरे ऐं अछे रंग वारी नकाशी वारो मॉडल सभिनी डेलीगेट्स खे सगा तंज़ीम तरफ़ां तोहफ़े तौरु ॾिनो वियो। पुठीअ ॼञ न ॼुल मंझि तमाशी न पवें घोट थी तूं पाणे कर हंगामो खुल। दराज़नि जे दरगाह ते सजदो करण ऐं कलाम ॿुधण जो मौक़ो मिलियो। भारतीय डेलीगेट्स में दादा गोबिंद माली डॉक्टर मुरलीधर जेटली कीमत हरी सिंघाणी नारायण भारती किशन खटवाणी बीना श्रृंगी ऐं वीना जी भेण प्रोमिला शर्मा शामिल हुई। सचल दरगाह जा हिन वक़्त जा गादी नशीन सखी क़बूल मोहम्मद चौथों हुआ। उन वक़्तु हिन वक़्तु ख्वाजा अब्दुल ख़ालिद नंबर 2 दरगाह जा गद्दी नशीन आहिनि। सचल कांग्रेस जे काफ़िले दरगाह खां कुझु फ़ासिले ते खेमा खोड़िया। सचल रिहाण जे सॾ ते असांखे दराज़नि ते सजदो करण लाइ वठी हलिया। असांजा क़दम दराज़नि जे दरगाह तरफ़ वधण लॻा।
गेड़ू रतल लिबास में सचल जी फ़क़ीरनि जी आवाज़ जो पराॾो ज़मीन ऐं आकाश में फैलिजी वियो। सॼण घर आयो, यार घर आयो। अॻियां अॻियां सचल जा अक़ीदतमंद, पोयां पोयां सचल जा कलाम ॻाईंदड़, गेड़ू रता कपिड़ा पहिरियल सचल जा फ़क़ीर ऐं अक़ीदतमंद शामिलु हुआ। दरगाह जी ॾाकड़ियुनि ते ख़ूबसूरत गालीचो विछायल हो। मथे चढ़ण ते शाही दरवाज़ो। हज़रत सचल साईं जे दरगाह जे चाउंठ ते झुकी दुआ घुरंदे, सजदो कंदे अंदरि दाख़िल थियासीं। ज़िंदगीअ में अहिड़ियूं घड़ियूं किन ख़ुशनसीबनि खे मुयसरु थींदियूं आहिनि। इन्हनि ख़ुशनसीब इंसाननि मां ऐं मुंहिंजी भेण प्रोमिला शर्मा बि हुयासीं जो इहे मुबारक घड़ियूं असांखे ॾिसण लाइ नसीब थियूं। डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख सॻा तरफ़ां सभिनीनि जी आजियां कई। डॉक्टर सुलेमान शेख। अॼु सचल साईं जे बारगाह में असां हिन काफ़िले खे वठी पहुता आहियूं इन उमेद सां त जेके असांजे ज़हननि में फेर आहिनि, जेके असांजे दिलनि ते नफ़रतूं छायल आहिनि, जेके ऊंदाहियूं आहिनि, से हटी वञनि। चोरी पी तम की तम रूह पुरा दिल दी कदा दिल जाने ओ दिल दी कदा दिल जाने तू क्या जाने कादे एक दिहाड़े मुर्शिद सान एक सितर इश्क दी पारी सामे दिल दी तकी ते चाहत नू लिख जारी सचल इश्क बुधा लखी सचल इश्क बुधा लखी वे मुर्शिद बिना वो सैया लगती नहीं दवा, आदि बिना वो सैया लगती नहीं दवा, मुर्शिद बिना वो सैया लगती नहीं दवा, आदि बिना वो सैया लगती नहीं दवा। मुर्शिद बिना हो सैया लगती नहीं दवा। ये हुआ साईं शेरशाह।
सचल जी दरगाह ते चादर चाढ़े अक़ीदत पेश कंदे कुझु घड़ियूं वेही चौंठ ते गुज़ारियमि। मूंसां गॾु मुंहिंजी भेण प्रमिला बि हुई। मूं में आहीं तूं, तो में आहियां मां, मूं में आहीं तूं, तो में आहियां मां, बिजली बादल सां आहे जीअं सुपरी, मन सुजाग लबनि ते ख़ामोशी, अंदरि को आवाज़ न ख़्वाहिशूं न ॾुख ॾोरापा, सिर्फ़ु सुकून ई सुकून। सचल जे कलामनि जी गूंज ऐं बानी तूं साईं वे, पातुम पांद ॻिचियगल कपिड़ो, रोज़े अज़ल खां तुंहिंजी आहियां, गैर न मूंखे भाई वे, पातुम पांद ॻिचियगल कपिड़ो। कलामनि जे गूंज ते अक़ीदत मंद झूमण लॻा, असुल वजद में अचण लॻा। जंहिं दिल पीता इश्क दा जाम, सा दिल मस्तो मस्त मदाम। सचल साईं पंहिंजे सिंधी सजणनि जे मन जूं मुरादूं पूरियूं कंदो, अक़ीदत मंदनि जूं उमीदूं बरसवाब कंदो। आमीन। को कीअं चवे, को कीअं चवे, ऐं जो ई आहियां सो ई आहियां। सिलसिले खे अॻिते वधाइण लाइ मारवी तंज़ीम तरफ़ां दिल्ली जे प्रेस क्लब में मुनक़िद कयल सिंधत जी शाम में पंकज जेसवाणी जे आवाज़ में सचल जो कलाम नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालड़ा पेश कंदे मां वीना श्रृंगी अवां खां ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त वठी रही आहियां। मोकिलाणी नाहे, साथ सलामत। मेरे दिल के बहुत करीब है ये सिंधी कलाम। नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना, नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना, जीवे तीवे
लाल